जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं गजरुनि जो सीरो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उन खां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। गजरुनि जो सीरो ठाहिणो आहे त गजरूं जेके असां खणंदासीं थोड़ियूं मोटियूं हुजनि और उन सां गॾु ॻाढ़ियूं हुजनि, उन सां सीरो जेको ठहंदो आहे उहो ॾाढो बढ़िया ठहंदो आहे। हिते मां 2 किलो गजरूं खयूं आहिनि, चङी तरह धोई साफ़ कंदासीं, उन खां पोइ इनखे छिलणो आहे। त हिते मां गजरुनि खे छिले रखियो आहे। इन खां पोइ इनखे असां कद्दूकश यानी ग्रेट कंदासीं। मां फूड प्रोसेसर जो इस्तेमालु करे गजरुनि खे कद्दूकश कयो आहे। तव्हां चाहियो हथ सां कयो या ॿियो हिकु ऑप्शन आहे जंहिंमें तव्हां गजरूं मिक्सर जार में खणो और बिना पाणीअ जे इनखे असांखे घुमाइणो आहे जीअं इन जी पेस्ट न ठहे, इहो ॾॾरियल ठहे। उन सां बि असां गजरुनि जो सीरो ठाहे सघंदा आहियूं। हाणे खणंदासीं हिकु तई, उन में विझंदासीं अधु कोप सचो गिहु जेको लॻभॻि 100 ग्राम आहे। इन में विझंदासीं असां खसखस 3 चमचा, इनखे असां कुछ सेकंड भुञंदासीं। हल्को सुनहरी कलर थी वेंदो खसखस जो, त उन खां पोइ असां इन में विझंदासीं गजरूं जेके असां कद्दूकश करे रखियूं आहिनि। गजरूं विझण खां पोइ इनखे चङी तरह घुमाए करे असां सिजाईंदासीं। जीअं जीअं गजरुनि खे सिजाईंदासीं असां त इन जो कलर ॾिसो, पहिरियों ॻाढ़ो आहे, उन मां ऑरेंज थींदो वेंदो। गजरुनि में पाणी वधीक हूंदो आहे, त जेॾी महिल तव्हां कद्दूकश कंदो त पाणीअ खे बिल्कुल बि न कढणो आहे। उन पाणीअ सूधो ही असांखे इनखे सिजाइणो आहे। चङी तरह इनखे सिजाईंदा जीअं सॼो पाणी सुकी वञे। लॻभॻि 5-7 मिंट थी विया आहिनि। इन जो ॾिसो कलर बि हीअं चेंज थी वेंदो। असांजूं गजरूं लॻभॻि सिजी वयूं आहिनि। त हाणे असां इन में विझंदासीं खीरु। 2 किलो गजरुनि ते असां विझंदासीं 1 लीटर खीरु। खीरु टकाए विझंदासीं। हिते मां मेह जे खीर जो इस्तेमालु कयो आहे यानी बफेलो मिल्क। उन सां जेको सीरो ठहंदो आहे ॾाढो बढ़िया ठहंदो आहे। खीरु विझी इनखे चङी तरह पहिरियों मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ असां इनखे टकाईंदासीं। टको अचण खां पोइ बाहि खे मीडियम रखिणो आहे और उन में खीर में ही गजरुनि खे सिजाइणो आहे। गॾु विझंदासीं असां हिन में नंढा फोटा, 5 खां 6 नंढा फोटा विझंदासीं खोले करे। सीरे खे भुञण सां ऐं उनखे चङी तरह सिजाइण सां उन में टेस्ट जेका आहे ॾाढी बढ़िया ईंदी आहे। त असां इनखे चङी तरह घुमाए करे सिजाईंदासीं और छॾणो न आहे, न त इहो तरो वठी वेंदो। इन में विझंदासीं असां खंडु। त पहिरियों खीरु सॼो खॼाए करे उन खां पोइ इन में खंडु विझणी आहे। हिते मां 2 किलो गजरूं खयूं आहिनि, त 2 किलनि गजरुनि ते 400 ग्राम खंडु पवंदी। अगरि तव्हांखे वधीक मिठो खपे त तव्हां 1/2 किलो जे क़रीब खंडु विझी सघंदा आहियो। अञा इन में थोरो थोरो खीरु आहे, त अञा इनखे थोरो सिजाईंदासीं। उन खां पोइ असां इन में विझंदासीं खंडु। त ॾिसो खीरु लॻभॻि खॼी वियो आहे। हाणे इन में मां 400 ग्राम खंडु विझी रही आहियां। खंडु विझी करे इनखे चङी तरह मिक्स करणो आहे। सो जीअं मिक्स कंदासीं त खंडु रिझणु चालू थी वेंदी और इन मां पाणी निकिरंदो। इन पाणीअ में वरी असांखे गजरुनि खे सिजाइणो आहे और ध्यानु रहे कंटिन्यूअस असां इनखे घुमाईंदा रहंदासीं, न त तरो वठी वेंदो। इन में विझंदासीं ड्राई फ्रूट, बादामियूं, खाॼा। इन खां पोइ इन में विझंदासीं असां पिस्ता, 2 चमचा आहिनि इहे। और सॼो ड्राई फ्रूट लॻभॻि 1/2 कटोरो ड्राई फ्रूट आहे। अखरोट,
ड्राई फ्रूट जी क्वांटिटी घटि वधि असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। इनखे चङी तरह मिक्स करे असांखे सिजाइणो आहे जीअं सॼो खंड जो पाणी खॼी वञे। जीअं जीअं सिजाईंदा वेंदासीं तीअं सीरे जो कलर जेको आहे ॾाढो बढ़िया थींदो वेंदो। छाकाणि गजरूं जेके असां खयूं आहिनि उहे ॻाढ़ियूं आहिनि त सीरे जो कलर बि ॾाढो बढ़िया ठहंदो आहे। जीअं खंड जो पाणी खॼी वेंदो त इन खां पोइ असां हिन में विझंदासीं फिको माओ। अगरि तव्हांखे फिको माओ न विझणो आहे, खीर में ई सिजाइणो आहे त लीटर जी जॻह ते असां 1.5 खां 2 लीटर हिन में खीरु विझंदासीं ऐं उन में असां गजरुनि खे सिजाईंदासीं त पोइ फिके माए विझण जी ज़रूरत न हूंदी आहे। पर इहो हलवाई वांगुरु हुजे या जीअं चइजे शादियुनि में असां खाईंदा आहियूं सीरो उन वांगुरु हुजे त उन जे लाइ असां हिन में विझंदासीं फिको माओ लॻभॻि 3 चमचा, जेको 100 ग्राम जे क़रीब आहे, या कटोरे में मापियूं त इहो अधु कटोरो। फिको माओ विझण सां इन सीरे में जेका टेस्ट ईंदी, इन जो जेको टेक्सचर थींदो उहो ॾाढो बढ़िया थींदो आहे। इन में मां तव्हांखे हिकु ॿी बि शइ ॿुधाईंदसि जंहिंसां जेको सीरो ठहंदो बिल्कुलु हलवाईअ वांगुरु या जीअं असां शादियुनि में खाईंदा आहियूं तीअं ठहंदो। उन जे लाइ असां हिन में विझंदासीं मिल्क पाउडर 3 चमचा। इन सां सीरे जी टेस्ट जेका ईंदी ॾाढी बढ़िया ईंदी। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। जीअं दाणेदार हूंदो आहे माओ तीअं लॻंदो इहो। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और कुछ मिनट अञा सिजाईंदासीं जीअं बचल पानी जेको आहे हिन मां खॼी वञे ऐं हिन मां घी निकिरणु चालू थिए। और बिल्कुलु छॾणो न आहे हिनखे, कंटिन्यूअस घुमाईंदासीं न त इहो तरो वठी वेंदो खंडु विझण खां पोइ। सो लॻभॻि सीरो सिजी वियो आहे और हिन मां घी निकिरण बि चालू थी वियो आहे। कुछ मिनट हिनखे ढके रखंदासीं जीअं तेल चङी तरह निकिरे। मतिलबु असांजो जेको सीरो आहे बिल्कुलु रेडी आहे। जीअं ढके रखंदासीं असां त ॾिसो हिन मां तेल जेको आहे चङी तरह निकिरंदो और हिनखे असां गरमा गरम सर्व कंदासीं। कुछ ड्राई फ्रूट विझंदासीं मथां। ॾिसो असांजो सीरो तैयार थी वियो आहे। केॾो बढ़िया कलर आहे हिन जो और खाइण में ओतिरो ई टेस्टी आहे। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।